अस्सलाम वालेकुम। ही किरस वारो बूटो आहे, ठीक आहे। हेॾां थोरो ॾियार ही किरस आहे। ही पोज़ीशन आहे 60 ॾींहंनि जी। त हिकिड़ी जॻह ॻाल्हि आउं नोट तव्हांखे करणु चाहियां पियो त ही झीणो बूटो हूंदो आहे, हिन में वॾा पन कोन्हे, उन करे गोगड़ा ज़ाहिर हूंदा आहिनि, ॿियनि वैरायटियुनि जा कोन हूंदा आहिनि। पर लेन ऐं चेन जेतिरी किरस में आहे एतिरी ॿिए में न हूंदी आहे। जेकर असां तव्हांजे अॻियां काउंट कयूं त 1 2 3 4 5 6 7 8 9 हिन लेन में आहिनि। जेकर हिते आउं जोड़ कयां हिन खे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हीअ 10, ठीकु आहे। जेकर वरी हिन पासे खणी वञा 1 2 3 4 5 6 7 8 9 हीअ, ठीकु आहे। मक़सदु चवण जो हीअ आहे त का बि अहिड़ी लेन कोन हूंदी जेका 9 10 गोगड़ा हुजनि। कंहिं वैरायटी में कोन हूंदा, 5 6 7 हूंदा आहिनि। हिननि वैरायटियुनि जा मूं जेके आहिनि गोगड़ा सची पुछो त इहे काउंट कया आहिनि ऐं पंहिंजो 14 ताणी मूं काउंट कया आहिनि त आहिनि। ऐं 60 ॾींहंनि जी आहे। इन में गोगड़ा बि केतिरा ही पका ॾिसो, हेठि निहार थोरो ॾेखारियो आहे हीअ आहिनि। ऐं ही गोगड़ो पट ते पियो आहे, ही गोगड़ो हिन भितर जे मथां पियो आहे। वैरायटी इंतिहाई ख़तरनाक, पर जेकॾहिं स्टार्टिंग में उथारे वियो त ठीकु आहे, न त अहिड़े क़िस्म जेकॾहिं मां लॻो ही चोटी ते गुल अची वियो आहे त पोइ तव्हांजी ही वण उथारण जेको आहे सो नामुमकिन आहे। उन करे किरस खे हमेशह स्पीड में उथारिबो आहे ऐं हिन खे बूस्टर डोज ॾिजे त जीअं तयारु थिए। ऐं पोइ वरी जॾहिं हिन फुटियूं चूंडिबियूं त पोइ वरी जंपण वॾो बि थी वेंदो आहे। हद खां वधीक वॾी कदावर वैरायटी आहे। ऐं डिस्टेंस ॾिसो, हीउ पूरो जेको आहे असां रखियो आहे हिननि खे, हीउ ॾेखारी ज़मीन जो त 2 फुट ते रखिया पिया आहिनि, 1.5 फुट ते, पोइ बि ही वण गॾिजी विया आहिनि पाण में। महिरबानी।